रियाजी क्लास 9 यूनिट 2 लेसन 23 एक्सरसाइज नंबर 2.5 मश्क बदाई 5 पार्ट 5 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां के भली कार बारो पोयन सबकन में असां एक्सरसाइज नंबर 2.5 पढ़ी रहा हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 3 क्वेश्चन सॉल्व करे आया आहियूं। अॼु असां हिन लेक्चर में क्वेश्चन नंबर 4 सॉल्व कंदासीं। प्रूव द फॉलोइंग हेठिन खे साबित करियो। पहिरियों नंबर असां वटि पार्ट आहे त log of m with base b into log of a with base m is equal to log of a with base b। हाणे असांखे छा करिणो आहे, ही जेका लेफ्ट साइड आहे उनखे असांखे इक्वल करिणो आहे राइट साइड। पर हिते ॾिसो हिकिड़ी शइ तव्हांखे नज़र अचे पई त जेको बेस आहे उहो बी आहे उहो मट आहे, हिते बेस आहे एम उहो मट आहे, ठीकु आहे। ऐं हिते जेको गिवन अदद असां वटि पियो आहे हिते एम आहे उहो मट आहे, हिते आहे ए। अहिड़े तरीक़े सां ऐं जेकॾहिं हिन साइड जेको आहे हिते बेस बी आहे ऐं गिवन अदद आहे ए, ठीकु आहे। हाणे असां छा कंदासीं त सभ खां पहिरियां असां हिन खे इक्वल रखी वेंदासीं, छाजे, हिन खे एक्स जे, हिन खे वाई जे, हिन खे ज़ेड जे, ठीकु आहे। उहो सिर्फ़ु अज़म्पशन ई हूंदो आहे, यानी उहा वैल्यू जेका हूंदी न असां उहा अज़्यूम करे रखंदा आहियूं हिन खे सॉल्व करण जे लाइ, ठीकु आहे। त पोइ हाणे असां छा कयोसीं, सभ खां अवल सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखी आयासीं, सही आहे। त पोइ हाणे छा कंदासीं, लिखंदासीं त log ऑफ m विथ बेस b इज इक्वल टू x, ठीकु आहे। पोइ लिखंदासीं त log ऑफ a विथ बेस m इज इक्वल टू y, और पोइ लिखंदासीं त log ऑफ a विथ बेस b इज इक्वल टू z। हाणे छा कंदासीं, ही छा में लिखियल आहिनि, ही लिखियल आहे लॉगरिथमिक फॉर्म में। इन्हनि खे असां छा में मटाईंदासीं, असां इन्हनि खे मटाईंदासीं एक्सपोनेंशियल फॉर्म में। त पोइ उहे कीअं थी वेंदा, असां लिखंदासीं त चेंज इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म। त पोइ ॿारहों हाणे लिखंदासीं त हिते जेको बेस घणो आहे बी, ठीकु आहे, ऐं जेको एक्सपोनेंट यानी लॉगरिथम जेको आहे असां वटि उहो आहे एक्स। त पोइ लिखंदासीं त बी ते पावर एक्स इज इक्वल टू एम, ठीकु आहे। हाणे हीअ थी असांजी इक्वेशन नंबर 1। हाणे ॿिए नंबर में छा थी वेंदो त एम ते पावर वाई इज इक्वल टू ए, हीअ असांजी इक्वेशन नंबर थी वई 2। पोइ असां वटि छा थी वेंदो, असां लिखंदासीं त बी ते पावर ज़ेड इज इक्वल टू ए, इहा छा थी वई इक्वेशन नंबर असांजी काई थी वई, इक्वेशन नंबर थी वई 3। अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं, इक्वेशन नंबर जेका 2 आहे ऐं इक्वेशन नंबर 3 आहे असां हुनखे कंपेयर कंदासीं। हाणे उहे कंपेयर कीअं कबी आहे, हाणे जेको हिते ए जो मूल आहे ऐं हिते जेको ए जो मूल आहे असां हुनखे पाण में भेटाईंदासीं, यानी त पोइ असां छा लिखंदासीं, लिखंदासीं कंपेयर दी इक्वेशन नंबर 2 एंड 3। त पोइ इहो कीअं थी वेंदो, थी वेंदो त एम ते पावर वाई इज इक्वल टू बी ते पावर ज़ेड, अहिड़े तरीक़े सां। हाणे हिते छा थी वेंदो, असां हिते एम जो मूल्य पुट करे वेंदासीं। हाणे एम जो मूल्य घणो आहे, एम जो मूल्य आहे बी ते पावर एक्स। त पोइ लिखंदासीं त पुट वैल्यू ऑफ एम, वी नो दैट m इज इक्वल टू b ते पावर x, सही आहे। त पोइ असां उहा वैल्यू हिते पुट करे वेंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थी वेंदो, इहो ईअं थी वेंदो त b ते पावर x जेको m जो मूल्य उहो उनजे मथां पावर आहे y इज इक्वल टू थी वियो b ते पावर z, अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे छा थींदो, हिते जेकी पावर पावर सां मल्टीप्लाई थींदो। त पोइ हाणे अॻियों स्टेप छा थींदो, अॻियों स्टेप थींदो त b ते पावर एक्स वाई इज इक्वल टू b ते पावर z। असां पोइ हिते इहो सिखी आया आहियूं, जेकॾहिं ॿिन्ही साइड बेस जेकॾहिं सेम आहे त असां पोइ उनखे कटे छॾींदा आहियूं, बेस ख़तमु थी वेंदो, ॿिन्ही साइड सेम आहे। हिते बी ख़तमु थी वियो, छा बचियो असां वटि बचियो एक्स वाई ज़ेड। हाणे हिते छा थींदो त असां हिते एक्स वाई ज़ेड जूं जेके वैल्यूज़ आहिनि उहे पुट करे वेंदासीं। हाणे एक्स जी वैल्यू हिते असां वटि हीअ पई आहे, वाई जी जेका वैल्यू आहे असां वटि कहिड़ी आहे त लॉग ए विथ बेस एम, ऐं ज़ेड जी जेका असां वटि वैल्यू पई आहे लॉग ए विथ बेस बी। असां इहे जेके वैल्यूज़ आहिनि हिन इक्वेशन में पुट करे वेंदासीं, या असां लिखूं था हिते पुट वैल्यूज़ ऑफ एक्स कमा वाई एंड ज़ेड, अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते वैल्यूज़ पुट करे वेंदासीं। त एक्स जी वैल्यू छा आहे हिते असां वटि,
असां x जी वैल्यू पई आहे तो log ऑफ m विथ बेस b हाणे इनटू इधर ज़र्ब में पियो आहे न हाणे ॾिसो हिते y जेको आहे ज़र्ब में पियो आहे x सां त पोइ हिते छा थींदो हाणे वैल्यू हिनजी हाणे हिनजी हिते वैल्यू थी वेंदी y जी उहा आहे त log ऑफ a विथ बेस m छाजे बराबर थींदो z त z जो असां वटि मुल्ह छा आहे z जो मुल्ह आहे त log ऑफ a विथ बेस b लिखंदासीं त log ऑफ a विथ बेस b ॿारो हाणे तवजो ॾियो ॾिसो हाणे प्रूव थियो त ही जेका साइड आहे उहा इन साइड जे बराबर थी वई ठीकु आहे फर्दर जेकर मां हिनखे अञा वक़्तु जेकर लिखां हिनखे लिखी सघां थो त हाणे जेके डॉट मां ख़तमु कयां मल्टीप्लिकेशन में कीअं लिखबो लिखंदासीं log ऑफ m विथ बेस b इनटू log ऑफ a विथ बेस m इज इक्वल टू log ऑफ a विथ बेस b छा थी वियो हेंस प्रूव्ड थी वियो अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे असां वटि 3 नंबर पार्ट आहे हाणे हिते ॾिसो छा आहे उहो त log ऑफ a विथ बेस b इनटू log ऑफ b विथ बेस c इनटू 1 अपॉन log a विथ बेस c हाणे त छा थींदो त असां जॾहिं हिनखे राइट साइड खणी ईंदासीं हिते आहे वंड में त ठीकु आहे त पोइ हाणे हिक सां मल्टीप्लिकेशन में अची वेंदो पर जॾहिं वरी असां उनखे हिक सां मल्टीप्लाई करे छॾींदासीं पोइ छा थींदो इहो थींदो त log ऑफ a विथ बेस c हाणे पोइ अॻियो स्टेप छा थींदो अॻियो स्टेप थी वेंदो त लिखंदासीं त log ऑफ a विथ बेस b इनटू log ऑफ b विथ बेस c इज इक्वल टू log ऑफ a विथ बेस c हाणे ॾिसो ही हिते छा में पियो वंड में इन साइड ईंदो मल्टीप्लिकेशन में अची वियो कंहिंसां हिक सां जॾहिं असां उनखे हिक सां मल्टीप्लाई कयो त हीउ जवाबु अची वियो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते असां साॻे तरीक़े वांगुरु त हिनखे वैल्यूज़ ॾेई वेंदासीं ठीकु आहे हिनखे इक्वल जेके आहिनि छाजे रखी वेंदासीं हिनखे एक्स जे हिनखे वाए जे हिनखे ज़ेड जे साॻे तरीक़े सां ई ॿारो हाणे हिते असां log ऑफ a विथ बेस b खे x जे बराबर रखियोसीं ऐं log ऑफ b विथ बेस c खे y जे बराबर रखियोसीं log ऑफ a विथ बेस c खे z जे बराबर रखियोसीं हाणे असांखे करिणो छा आहे हिते त ही जेका लेफ्ट साइड आहे त उनखे असांखे राइट साइड जे इक्वल करिणो आहे ठीकु आहे त पोइ हाणे ही छा में लिखियल आहिनि ही लिखियल आहिनि लॉगरिथमिक फॉर्म में असांखे छा करिणो पवंदो इन्हनि खे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो पवंदो त पोइ असां कीअं कंदासीं असां लिखंदासीं हिनखे त हाणे पहिरियां जेको आहे पहिरें टर्म खे मटाए था वञूं उहो कहिड़ो आहे उहो आहे त असां वटि b ते पावर जॾहिं x थी वेंदो उहो बराबरि छाजो थी वियो a जे ठीकु आहे त उहा थी वई असांजी इक्वेशन नंबर 1 जीअं असां पोइ हिते करे रहिया आहियूं हाणे छा थी वियो c ते पावर थी वियो y छाजे बराबरि थी वियो इहो बराबरि थी वियो b जे इहा असांजी इक्वेशन नंबर थी वई 2 हाणे हिते छा थींदो c ते पावर छा थी वियो z छाजे बराबरि थी वियो a जे त इहा इक्वेशन नंबर घणी थी वई इक्वेशन नंबर 3 थी वई हाणे हिते तव्हांखे तवजो ॾियणो आहे ऐं ॾिसणो आहे त कहिड़ी जेका इक्वेशन जी राइट साइड जेका उहा इक्वल आहे ॾिसो इक्वेशन नंबर 1 ऐं इक्वेशन नंबर 3 जेका राइट साइड आहे उहा बराबरि आहे त पोइ हाणे असां छा कंदासीं असां लिखंदासीं त कंपेयर दी इक्वेशन 1 एंड 3 हाणे असां पहिरीं ऐं टीं जेका इक्वेशन आहे उनखे कंपेयर कंदासीं कंपेयर कहिड़े तरीक़े सां कबो आहे हाणे हिनजी जेका लेफ्ट साइड वारी वैल्यूज़ आहिनि उनखे असां पाण में इक्वल रखे छॾींदासीं त पोइ उहे छा थी वेंदियूं उहे थींदियूं त b ते पावर x इज इक्वल टू c ते पावर z अहिड़े तरीक़े सां पर हाणे असां हिते छा कंदासीं हिते b जो जेको मुल्ह आहे उहो हिते पुट करे ईंदासीं ॾिसो हिते जेका इक्वेशन नंबर 2 में b जो जेको मुल्ह आहे उहो घणो आहे उहो आहे c ते पावर y असां हिते लिखंदासीं त पुट दी वैल्यू ऑफ b हाणे जेकॾहिं असां लिखूं त b जी वैल्यू आहे घणी b इज इक्वल टू c ते पावर y हाणे उहा वैल्यू असां उहो हिते पुट करे ईंदासीं त पोइ हाणे इहो कीअं थींदो इहो थींदो त c ते पावर y उनजे मथां पावर घणो थींदो x थींदो इज इक्वल टू c ते पावर z जॾहिं फर्दर असां हिनखे सिंप्लीफाई कंदासीं त ही पावर पावर में मल्टीप्लाई थी वेंदा छा थींदो इहो थींदो त c ते पावर xy इज इक्वल टू c ते पावर z हाणे c c ॿिन्ही साइड पियो आहे ठीकु आहे हाणे हिते ॾिसो बेस बेस में ख़तमु थी वियो बाक़ी असां वटि छा बचा त xy इज इक्वल टू z त पोइ असां लिखंदासीं त xy इज इक्वल टू z हाणे त छा करिणो आहे असांखे वैल्यूज़ पुट करणियूं आहिनि छा जूं xy z जूं जेके वैल्यूज़ आहिनि उहे हिते इन में पुट करे वञणियूं आहिनि उहे वैल्यूज़ किथे हुयूं असां स्टार्टिंग में उनखे इक्वल रखे वियासीं त हीअ x जी वैल्यू आहे हीअ y जी हीअ z जी इहे खणी असां हिते हिन में पुट करे ईंदासीं त पोइ हाणे अॻियो स्टेप असां वटि छा थींदो लिखंदासीं त पुट दी वैल्यूज़ ऑफ x, y एंड z त हिते हाणे असां वटि x जी वैल्यू छा आहे असां वटि x जी वैल्यू आहे
त log ऑफ a विथ बेस b पोइ असां वरी मल्टीप्लाई में जेका y जी वैल्यू आहे पुट करे वेंदासीं log ऑफ b विथ बेस c इज इक्वल टू छा जे z जी वैल्यू जेका हुई log ऑफ a विथ बेस c छा थी वियो हाणे हेंस प्रूव्ड अहिड़े तरीक़े सां बारो हींअर असां वटि चौथो नंबर पार्ट आहे log ऑफ b विथ बेस a इज इक्वल टू 1 अपॉन log ऑफ a विथ बेस b सॉल्यूशन लिखी करे पहिरियों स्टेप सेम लिखियोसीं ठीकु आहे हाणे हिनखे असां छा कंदासीं त हीउ जेको टर्म आहे अपान में असां हुनखे हिन तरफ़ खणी ईंदासीं पोइ उहो मल्टीप्लिकेशन में अची वेंदो त जेका इक्वेशन आहे असां हुनखे सही तरीक़े सां करे लिखंदासीं ठीकु आहे त पोइ इहो छा थींदो इहो थींदो त log ऑफ b विथ बेस a इनटू log ऑफ a विथ बेस b इज इक्वल टू 1 हाणे असां पोइ छा कंदासीं त इनके x जे बराबर रखी वेंदासीं ऐं हिनखे b जे बराबर रखी वेंदासीं यानी कि जो जेके आहिनि अज़्यूम वैल्यू जेके आहिनि उहे रखी वेंदासीं ठीकु आहे त पोइ छा थींदो असां लिखंदासीं त log ऑफ b विथ बेस a इज इक्वल टू x log ऑफ a विथ बेस b इज इक्वल टू y अहिड़े तरीक़े सां हाणे ही छा में लिखियल आहे ही लिखियल आहिनि असां वटि लॉगरिथमिक फॉर्म में ही ॿई ठीकु आहे असांखे छा करणो पवंदो हिननि खे एक्सपोनेंशियल फॉर्म में मटाइणो पवंदो ठीकु आहे हिते लिखंदासीं त चेंज इनटू एक्सपोनेंशियल फॉर्म पोइ हाणे इहो कीअं थी वेंदियूं ही पहिरियों टर्म आहे इहो थी वेंदो त हाणे हिते बेस घणो आहे a पावर घणो थींदो x लिखंदासीं त a the power x is equal to b हाणे इहा असां वटि थी वई इक्वेशन नंबर 1 ऐं जेको ॿियो नंबर टर्म आहे असां वटि हुते थींदो त बेस घणो आहे b b ते पावर y इज इक्वल टू a लिखंदासीं b ते पावर y इज इक्वल टू a हाणे ही इक्वेशन नंबर 2 थी वई सही आहे ॿारो हाणे हिते ॾिसो न कंपेयर करण जी नीड न आहे छाकाणि त हिते ॿ टर्म जेके आहिनि हिक ॿिए जे इक्वल माना न आहिनि सपोज़ कयो कीअं हाणे हिते ॾिसो b पियो आहे ही जे इक्वल आहे ठीकु आहे ऐं a आहे हिन साइड उहो मट मट आहे बाक़ी हिते बि a हुजे हा हिते बि a हुजे हा या हिते बि b हुजे हा हिते बि b हुजे हा राइट साइड पोइ छा कयूं असां हिननि खे कंपेयर करे छॾियो आहे हाणे छा करणो पवंदो असांखे या त इक्वेशन 1 खणी 2 में पुट कयो या इक्वेशन 2 खणी जेका आहे 1 में पुट कयो उहा तव्हांजी मर्ज़ी आहे ॿिन्ही सां जेको आहे जवाबु साॻियो अची वेंदो ठीकु आहे पर हिते मां छा थो कयां मां थो लिखांसि त पुट इक्वेशन नंबर 1 इनटू 2 हाणे इहो कीअं थींदो त इक्वेशन नंबर 1 कहिड़ी आहे इक्वेशन नंबर असां वटि 1 आहे त a पावर x इज इक्वल टू b हाणे उन में छा पुट कंदासीं असां पहिरियां लिखी थो वञा उहा असां वटि छा आहे त a ते पावर x इज इक्वल टू b हाणे हिन इक्वेशन में छा पुट करणो आहे असांखे इक्वेशन नंबर 2 उहा कहिड़ी आहे उहा आहे ही यानी a जी जाइ ते असांखे b ते पावर y पुट करे वञिणो आहे त पोइ हाणे असां अॻे स्टेप में छा लिखंदासीं त b ते पावर y पावर x इज इक्वल टू b छा थींदो त b ते पावर xy इज इक्वल टू b हाणे हिते b ते पावर घणो हूंदो आहे कुझु न हूंदो आहे असां हुते 1 कंसीडर कंदासीं ठीकु आहे ॿारो हाणे छा थींदो ही बेस इन बेस में ख़तमु थींदो छा थींदो हिते हाणे b में कैंसिल थी वियो असां वटि बाक़ी छा बचियो हिते त असां वटि बचियो xy इज इक्वल टू 1 हाणे हिते असांखे छा करणो पवंदो असांखे xy जी जेका वैल्यूज़ आहे उहा पुट करे वञणी आहे उहा किथे पई आहे हिते ही वैल्यू पई आहे ठीकु आहे उहा हिते वैल्यूज़ पुट करे वेंदासीं छा लिखंदासीं त पुट दी वैल्यूज़ ऑफ x एंड y उहे किथां कंदासीं ॾिसो उहा मां उहे शयूं मां तव्हांखे पोइ हिते सेखारे पियो आहियां हीअ x जी वैल्यू पई आहे हीअ असां वटि y जी वैल्यू पई आहे उहा असां उहो हिते पुट करे वेंदासीं x ऐं y में त पोइ छा जे बराबरि थींदा 1 जे उहो असांजो सम जेको आहे उहो प्रूव थींदो इन तरीक़े सां मां पुट करे थो वञा ॾिसो ॿारो हाणे इहे वैल्यूज़ असां पुट करे वियासीं उहो छा जे बराबरि थी विया 1 जे हाणे हिते तव्हां उहा शइ ॾिसी सघो था ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां हेंस प्रूव्ड ॿारो हाणे जेको ॿियो नंबर पार्ट हुयो न क्वेश्चन नंबर 4 जो उहो तव्हां पाण कजो कोशिशि कजो आसान आहे हिन तरीक़े सां थींदो आहे मां तव्हांखे 3 सम सेखारे चुको आहियां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो वरी मिलंदासीं नए सबक़ में तेसीं ताईं अलावाई।